तव्हां लाइव मंज़र ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हां ॾेखारींदा हलो त पेपर हले पियो ॿारनि जो। असांजी भरपूर कोशिशि आहे। सभु शाबाश, पंहिंजा पेपर करो, शाबाश। हाणे इहो शागिर्द पेपर ॾेई रहिया आहिनि। हीअ पहिरीं क्लास आहे, पहिरीं पको जेको हाणे ॿिए क्लास में ईंदा। सम्झ अचे पियो तव्हांखे? वेरी गुड। इहो पेपर आहे न तव्हांजो? ॾिसो शाबाश, इंग्लिश जो पेपर आहे। त सर जीअं त असां इनखे ॿारनि खे पेपर कराए रहिया आहियूं ऐं ईअं तव्हांखे ॾेखारींदा हलूं त असीं जेको अंदरि जा लाइव मंज़र बि तव्हांखे ॾेखारींदा। इहो क्लास जे ॿाहिरि जा आहिनि, इहो एक्स्ट्रा ॿार आहिनि। हींअर तव्हांखे ॾेखारींदा हलूं हीअ क्लास में अंदरि जीअं दाख़िल थियासीं। हीअ शागिर्द तव्हां ॾिसी सघो था त पेपर ॾेई रहिया आहिनि ऐं पंहिंजे पेपर में मसरूफ़ आहिनि। शागिर्द सभु पेपर ॾेई रहिया आहिनि ऐं पेपर हली रहियो आहे। कहिड़ी क्लास आहे इहे? पहिरीं पकी, शाबाश। कहिड़ी क्लास जो आहीं? दोस्तो इहो तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। इहे पेपर हली रहिया आहिनि। वरी तव्हांखे असां क्लास 3 जा मंज़र ॾेखारियूं। जो क्लास 3 क्लास आहे। कुझु शागिर्द सां ॿाहिरि विहारियूं आहिनि, हीअ तव्हां ॾिसी सघो था। त कुझु अंदरि आहिनि, इन करे हिनखे खुलियो विहारियो वियो आहे। त तव्हांखे ॾेखारींदा हलूं इहे लाइव मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। तव्हां पेपर हले पियो। इहो ॿियो क्लास आहे। इहो जंहिंजा पेपर हली रहिया आहिनि ऐं पूरी कोशिशि आहे त हिनखे आलमी मयार मुताबिक़ असां कोशिशि पिया करियूं। आलमी मयार त कोन था चई सघूं, बाक़ी असांजी वॾी कोशिशि आहे त हिनखे जेतिरो असांजा वसीला आहिनि उन मुताबिक़ हिनखे पेपर ठाहे ॾियूं। हीअ ॾिसो पेपर आहे। शागिर्द हल करे रहिया आहिनि। त इहो सभु फोटो कॉपी वग़ैरह असीं पंहिंजे किसे में कराईंदा आहियूं। ऐं हीअ असांजी मिठल ॾिसकानी लाइब्रेरी आहे जंहिंमें किताबूं आहिनि। शागिर्द जूं किताबूं पढ़ंदा पिया आहिनि। ऐं वरी तव्हांखे ॾेखारींदा हलूं हीअ क्लास आहे जंहिंजा पेपर आहे। पहिरीं क्लास आहे जंहिंजा पेपर आहिनि। इहो तव्हांखे ॾेखारियूं पिया। सभु शागिर्दियूं पेपर करे रहिया आहिनि। पुटु वेही रहे मुंहिंजा बच्चा, शाबाश। हिनखे विहार बाबा। गलो कंहिंजो ख़राबु आहे पुटु? उनखे पेपर वठी हुनखे भले मोकल ॾेई छॾ। ऐं जीअं तबियत सही न आहे तव्हां हुनजे भाउ खे घुराए। हा ठीकु आहे। उल्टियूं पियो करे शागिर्द। ऐं उमरदीन मज़ारी सां कनेक्ट आहे। उमरदीन मज़ारी सां बात तव्हांखे असीं ॾेखारे रहिया आहियूं। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करीमाबाद में पेपर हली रहिया आहिनि। त तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करीमाबाद में पेपर। ऐं इहो त तव्हांखे ॾेखारियूं पिया लाइव मंज़र। हीअ क्लास जेको आहे असांजो आहे इहो तव्हांजे 1 क्लास आहे जेको पहिरीं पको। पेपर हली रहिया आहिनि ऐं फीमेल टीचर्स हिते मौजूदु आहिनि ऐं हिननि जेको महिनत कई आहे, काफ़ी ज़बरदस्त महिनत कई आहे। पंहिंजे हथ सां पेपर ठाहिया आहिनि। त फोटो कॉपी असां स्कूल जी तरफ़ां कराईंदा आहियूं। मतिलबु की पाण कराईंदो आहियां पंहिंजे में। असांजो मक़सदु हूंदो आहे त शागिर्दनि खे सुठी तालीम ॾेई सघूं। इहो शागिर्दनि जो तव्हां लाइव मंज़र ॾिसो पिया। उमरदीन मज़ारी साहिबु असां हिते कोशिशि कंदा आहियूं त इन ॿारनि खे जेतिरे क़दुरु मुमकिन हुजे बहितर खां बहितर तालीम ॾेई सघूं। ऐं असांजो स्टाफ हिते मौजूदु आहे ऐं फीमेल स्टाफ असां सां गॾु मौजूदु आहे। असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त शागिर्दनि जी तालीम जे सुधारे ऐं वधारे जे लाइ कोशिशि करियूं। त हिकिड़े शागिर्द पेपर सर खे ॾिनो आहे। चेक कर। शागिर्द थोरा इंटेलिजेंट आहिनि, हुन पेपर करे बि छॾियो आहे ऐं उहो पेपर करे ॾेखारनि पिया। हाणे चीटिंग कोई न करे। असीं सभु तव्हांखे पढ़ायो आहे, तव्हांखे सम्झायो आहे। जीअं त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करीमाबाद जा इहे लाइव मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। त असां कोशिशि आहे त ॿारनि खे एग्ज़ामिनेशन दौरान
उनखे इन क़ाबिल करे छॾियूं त उहो सम्झनि पेपर ॾियण जी उन में विल पैदा थिए ऐं उन खां पोइ सम्झण जी जेको सलाहियत आहे उन में वाधारो थिए। ऐं आरिफ़ कुरैशी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल करीमाबाद मां।